प्यारा शागिर्दो तुम्हें भलीकार आऊं या कृष्ण परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जो सबक ॿियो पढ़ियोसीं। अॼु असां रीडर जे ॿिए सबक जी मश्क कंदासीं। नंबर 1 जा ॿ हिस्सा आहिनि, ॿई सवाल आहिनि, अलिफ़ ऐं बे। अलिफ़ सवाल आहे, चए थो हवा पाणी ऐं रोशनी कंहिं पैदा कई आहे? तंहिंजो जवाबु आहे हवा पाणी ऐं रोशनी अलाह साईं पैदा कई आहे। असांखे रोज़ी केरु रसाए थो? असांखे रोज़ी अलाह साईं रसाए थो। नंबर 2, पढ़ो ऐं लिखो। इन्हनि लफ़्ज़नि खे पढ़ो। हीउ लफ़्ज़ आहे मदद, आसमान, सिज, तारा, हवा, पाणी। हाणे अचो त इन्हनि लफ़्ज़नि जे साम्हूं हीउ साॻिया लफ़्ज़ लिखूंसि। मदद पहिरीं मीम, उन सां गॾु दाल ऐं दाल, हीउ थियो मदद। आसमान, हीउ पहिरीं आ लिखंदासीं, अलिफ़ मद आ, से मा न, हीउ थियो आसमान। सिज, सीन ज़ेर से, ही सीन ज़ेर से, जीम पेश जो, ही जीम, ही पेश, ही थियो सिज। तारा, ते अलिफ़ ता, ते खे अलिफ़ ॾींदासीं, ही थियो ते अलिफ़ ता, रा रे अलिफ़ रा, तारा। हवा, हे ज़बर ह, वाव अलिफ़ वा, हे ज़बर ह, ही वाव अलिफ़ वा, हवा। पाणी, पाणी। मश्क टियों हिसो आहे, अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। जीअं ही अखर आहिनि, रे वाव शीन नून ये। हिननि अखरनि सां लफ़्ज़ ठहे थो रोशनी। त हिननि खाननि में इहे अखर लिखियल आहिनि, हिननि अखरनि खे मिलाए लफ़्ज़ ठाहिणो आहे। कहिड़ा अखर आहिनि? सीन, अलिफ़, हमज़ो, ये, नून। त हीउ लफ़्ज़ थियो साईं। लिखंदासीं हिते साईं, सीन, अलिफ़, सा, हमज़ो, ये, नून, ही हमज़ो, ये, नून, ई, साईं। इन खाने में अखर लिखियल आहिनि मीम, हे, रे, बे, अलिफ़, नून। हिननि अखरनि सां लफ़्ज़ ठहे थो महिरबान। त लिखंदासीं महिरबान, ही मीम, ही हे, ही रे, ही बे अलिफ़ बा, ही नून, ही थियो महिरबान। इन खाने में अखर लिखियल आहिनि बे अलिफ़, जे अलिफ़, रे वाव। हिननि अखरनि जो लफ़्ज़ ठहंदो ॿाझारो। लिखंदासीं ॿाझारो, बे अलिफ़ बा, जे अलिफ़ झा, रे वाव रो, ॿाझारो। हिन खाने में अखर आहिनि सीन, गे, वाव, रे वाव। त हिननि अखरनि सां लफ़्ज़ ठहंदो सॻोरो। त लिखंदासीं सॻोरो, ही सीन, ही गे, वाव, गो, रे वाव रो, सॻोरो। चौथों हिसो आहे मुनासिब लफ़्ज़ चूंडे जुमिला मुकमिल करियो। अलिफ़ ऐं बे जुमिला आहिनि ऐं हिननि जुमिलनि जे साम्हूं इहे लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि। जीअं ही पहिरियों जुमिलो आहे अॼु सूमरु, हिन जे लाइ ॿ लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि, आहे ऐं हो। मुनासिब लफ़्ज़ हिते थींदो आहे। अॼु सूमरु आहे, त लिखंदासीं आहे, ही आ, ही हे। बे आहे काल, आचर। हिन लाइ अॻिते लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि आहे ऐं हो। हिननि लफ़्ज़नि मां मुनासिब लफ़्ज़ थींदो हो। काल, आचर, हो, त लिखंदासीं हो, हे वाव हो, ही वाव, हे वाव हो। अॼु असां रीडर जे ॿिए सबक जी मश्क कईसीं। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो टियों सबक पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानी।